हैदराबाद ऐं टंडुआ लहियार में मुबैना तौरु कचो शराब वापराइण सबबि मुतासिर माण्हुनि जे फ़ौत थियण जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। टंडुआ लहियार सां तालुक़ु रखंदड़ सिविल अस्पताल हैदराबाद में ज़ेर इलाज नौजवान आदिल कुरैशी दम ॾिनो, जॾहिं त टंडो जाम जी यासीन कॉलोनी वारे इलाइक़े सां तालुक़ु रखंदड़ 40 सालनि जे नीलो पुट मानसिंह खे फ़ौती हालत में सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां संदसि लाश पोस्टमार्टम बैदि वारस पंहिंजे घर खणाए विया। हैदराबाद पुलिस जेका 2 ॾींहंनि ताईं मुसलसल मामले खां लातालुक़ बणिजी फ़ौत थींदड़नि बाबति मुख़्तलिफ़ जवाज़ बयानु कंदी रही, नेठि उन ई पुलिस होश खां कमु वठंदे शराब विघे फ़ौत थींदड़ माण्हुनि जे लाशनि जी पोस्टमार्टम कराइण वारो सिलसिलो बि शुरू करे छॾियो आहे। टंडोजाम वारे इलाइक़े में कचे शराब वापराइण सबबि फ़ौत थियल ऐं सिविल अस्पताल में ज़ेर इलाज नौजवाननि जा वारस पाण इक़रार पिया कनि त मुतासिर थींदड़ माण्हुनि कचो शराब वापरायो हो, जंहिं करे हू फ़ौत थिया। कब पी थी आपने शराब? मैंने हाँ? परसों तो इलाज वगैरह नहीं करवाया आपने कोई? इलाज करवाया। अच्छा, अभी क्या हो रहा है आपको? अभी कुछ नहीं, हाँ? अभी कुछ नहीं हो रहा, सही है। छोकरे के बस को हले के थोड़ो चक्कर में किथे प्यारे छड़ियो, बस इन प्यारण में थोड़ो ख़राब थी वियो, बस पानी में विझी हले छा प्यारे ॾियो, पोइ ख़बर ई कोन पई हले कंहिं प्यारो। अच्छा, इहो कचो शराब कचो शराब हो या इहो तॾहिं त हिनखे दिमाग़ ते असरु थियो। कॾहिं भला हिनखे 3 ॾींहं थी विया आहिनि। जेको तव्हां घर हो? हा, असां काल्ह तव्हांखे हिते आया आहियूं टंडो लहियार इन हैदराबाद में। काल्ह खां आयो? हा, काल्ह दाख़िल कयो। केॾी महिल खणी आयो काल्ह 6 बजे। अच्छा, हाणे भला हालत कीअं अथव? हाणे बहितर आहे, कुझु पहिरीं की हालत सही आहे। मैं कब पी थी आपने शराब? मैंने हाँ? परसों तो इलाज वगैरह नहीं करवाया आपने कोई? इलाज करवाया। अच्छा, अभी क्या हो रहा है आपको? अभी कुछ नहीं, हाँ? अभी कुछ नहीं हो रहा, सही है। दवा पी वियो। ये कच्ची दवा पीते हा। कॾहिं ख़राब थी तबियत? हाँ, तबियत कॾहिं ख़राब थी हुई? कच्ची दवा कॾहिं तबियत इनजी ख़राब थी हुई भाऊ? कॾहिं खां ठीकु कोन्हे? ठीक करे, ठीक को आहे, दवा पी वियो। जॾहिं खां अची किरियो आहे ऐं डेली थी वेंदा आहिनि शराब पीअण, पर ॿुधाईंदा आहिनि तव्हां केॾी महिल तव्हांखे खटाइण सेट ते, केॾी महिल थी वेंदा आहिनि खेतान मोरी ते, असांखे हुन जो नालो कोन था ॿुधाइनि त केरु। पर पुलिस टंडोजाम वारनि खे आऊं इहा अपील कंदो, SHO आहे, IG आहे, DIG आहे, इन्हनि खे त बाबा हीउ जेको आहे वापारु पियो हले, अहिड़ो धंधो हिननि खे बंदि कयो वञे, छो जो हिननि में असांजे औलादनि जूं जानियूं वञनि पियूं। ऐं असां चीफ जस्टिस साहिब खे बि अपील कंदुमि, वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ऐं बिलावल चेयरमैन पीपुल्स पार्टी वारे खे बि अर्ज़ु कंदासीं त बाबा अहिड़ा दोस्त जेका अहिड़ो वापारु कनि पिया, उन्हनि खे कड़ी सज़ा ॾिनी वञे। सिविल अस्पताल हैदराबाद में 2 ॾींहंनि दौरान फ़ौत थींदड़ तोड़े मुतासिर माण्हुनि जे अंगनि अखरनि बाबति COD जे AMS डॉक्टर अब्दुल हकीम शेख टाइम न्यूज़ खे ॿुधायो त सिविल अस्पताल में पहुतल 10 मुतासिर मरीज़नि मां 3 ॼणा फ़ौत थिया आहिनि, जॾहिं त 5 ॼणनि खे सिहतयाबी बैदि डिस्चार्ज कयो वियो। संदसि चवण मूजिबि त 2 मुतासिर माण्हू अञा ताईं वटि ज़ेर इलाज आहिनि। असां वटि कल्ह इंफॉर्मेशन आई जेकी उन जे मुताबिक़ त कोन पहुता। असां वटि तक़रीबन कल्ह 7 मरीज़ पहुता, हुन में 2 एक्सपायर थी विया हुया, 5 असां वटि ट्रीटमेंट वठी मैनेजमेंट थी उन्हनि जी, पूरी मेडिसिन वार्ड मां ओपिनियन वठी, इवन आई हॉस्पिटल में असां रेफर कयोसीं असांजे मेडिकल वार्ड वारनि, उतां बि ओपिनियन वठी हो बैक टू होम। अॼु असां वटि तक़रीबन 2 केस आया जेके OP यानी जा पॉइज़न जा आहिनि, ऐं हिकिड़ो रिसीव्ड एक्सपायर हुयो त नियर एक्सपायर, त ज़ाहिर आहे मैनेजमेंट दौरान ई हुनजी एक्सपायर थियो। उन जो नालो आहे, ऐं तव्हांखे ॿुधायां पियो, आदिल कुरैशी, टंडो लहियार जा आहिनि। हिकिड़ो आसिफ़ आहे, हिकिड़ो अब्दुल अज़ीज़ आहे, उहे हिनमहिल अंडर ट्रीटमेंट आहिनि असां वटि COD में, एमरजेंसी में। हुननि जो एक्सपर्ट ओपिनियन मेडिकल वारनि खां ICU वारनि खां वठी छॾियो आहे। वार्ड में शिफ्ट थींदा, जॾहिं स्टेबल थींदा, पेशेंट जी कंडीशन जॾहिं स्टेबल थींदी त हुनखे वार्ड में शिफ्ट करे छॾींदासीं असां। जेतोणीकि टंडोजाम में कचे शराब वापराइण सबबि फ़ौत थियल 5 ॼणनि बाबति SSP हैदराबाद साजिद आमिर सदोज़ई जे तर्जुमान लाॻीतो वज़ाहती बयान पे जारी कया त उहे माण्हू कचे शराब वापराइण सबबि न पर मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे फ़ौत थिया आहिनि। पर मामिलो मुसलसल मीडिया ते नशर थियण बैदि नेठि फ़ौत थींदड़ माण्हुनि जे लाशनि जो पोस्टमार्टम बि करायो पियो वञे।
मेडिको लीगल शोबे जे MLO डॉक्टर वसीम ख़ान तस्दीक कई त टंडोजाम पुलिस हिकु फोती जे लाश जो पोस्टमार्टम करायो आहे, जंहिंजा जुज़ा टेस्ट लाइ उन्हनि लेबॉर्टरी ॾांहुं उमाणिया आहिनि। अपना मेरे पास आज ही एक डेड बॉडी आई है, इसके अलावा नहीं है। एक डेड बॉडी आई है, ये टंडोजाम पुलिस लेकर आई है। अपना ये देखें अभी, क्योंकि ये इंसिडेंस जो हुआ है 3 दिन पहले हुआ है ना, आज हमारे पास डेड बॉडी आई और ये जो बता रहे हैं इसके रिश्तेदार रात के सुबह 4 बजे ये मरा है और पुलिस को इतला दी इन्होंने लेट 12 बजे। तो जब पुलिस को इतला मिली तो पुलिस हमारे पास पोस्टमार्टम करने के लिए लेकर आई है। तो हमने इसका पोस्टमार्टम कर लिया, इसके जुज़ निकाले हैं। अब जो भी केमिकल रिपोर्ट आए, क्योंकि ये इंसिडेंस है पुराना, और ये सारा जो भी रिपोर्ट आने के बाद फिर इसके बाद हम तयन करेंगे कि आया कि इसके मरने की वजह शराब है या कुछ और है, क्योंकि एक्सटर्नल फंडिंग वगैरह में कोई ऐसी चीज़ें हमें मिली नहीं है। हैदराबाद ऐं टंडो लहियार ज़िलनि में कच्चो शराब वापराइण सबबि लॻभॻि 2 दर्जन माण्हू मुतासिर थिया, जॾहिं त फोतियुनि जो अंग बि 15 खां वधी वियो आहे। पर DIG रेंज सैयद पीर मोहम्मद शाह ॿिन्ही ज़िलनि जे पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ अञा ताईं का बि असराइती कार्रवाई न कई आहे, जॾहिं त हैदराबाद जो SSP साजिद आमिर सदोज़ई बि बजाए शराब विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जे रुगो U-टर्न वठण में मसरूफ़ आहे। इन मरहले ते IG सिंध खे घुर्जे त हू हैदराबाद तोड़े टंडो लहियार में कच्चे शराब जे विकिरे तोड़े वाहपे जो नोटिस वठे, जीअं वाक़े में मुलविस मंशात फ़िरोश कैफ़े किरदार ताईं पहुची सघनि। कैमरामैन नियाज़ मल्लाह सां गॾु इम्तियाज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद।